अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां खे ॿुधाईंदो हलां त सिंध जो मशहूर गुलकार फ़ाइज़ा अली गानो गाईंदे मिठड़ो मौलाई जी यादनि में रोई ॾिनो आहे, जेका वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल थी वई आहे। नाज़रीन तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहं अॻु में मिठड़ो मौलाई बि फ़ाइज़ा अली जे लाइ रोई ॾिनो। नाज़रीन असांखे का बि ख़बर कोन थो पवे त फ़ाइज़ा अली कॾहिं चवे थी त मिठड़ो मौलाई असांजो भाउ आहे ऐं कॾहिं वरी उन्हनि जी यादनि में रोए थी। जी नाज़रीन हीअ आहे शॉर्ट वीडियो जेका फ़ाइज़ा अली रोए रही आहे मिठड़ो मौलाई जी यादनि में। अचो जन वीडियो खे ॾिसूं। तो नाज़रीन ही हुई असांजी अॼु जी शॉर्ट वीडियो। अहिड़नि ॿिनि वीडियो लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।